डैरकी में सदिन खां तैयार थींदड़ कशिश वारी सुरमेदानी ख़ूबसूरती में कंहिं खां बि पोइते न आहे। सुरमेदानी ॾिसण वारनि खे पंहिंजो दीवानो करे छॾींदी आहे। वधीक ॾिसूं था अली रज़ा सुमरे जे हिन रिपोर्ट में। सुरमो अखियुनि जी रंग के बेहतर करण ऐं नज़र के तेज़ करण लाइ इस्तेमाल कयो वेंदो आहे। उनजी हिफ़ाज़त लाइ सुरमेदानी तैयार कई वेंदी आहे। ट्रामे जी धातु के गरम कयो वेंदो आहे ऐं महफ़ूज़ सांचे में विझी जंहिंखां पोइ हिकु कारीगर जी मेहनत सां हुनखे ख़ूबसूरत शक्ल ॾिए थो। बताइए कि आप सुरमेदानी किस तरह बनाते हैं, क्या तरीका है, किस धातु से बनाते हैं? ये सुरमेदानी पीतल की बनाते हैं। इसको हम ढलाई करते हैं पीतल पिघला के, ठीक है। ये बहुत मेहनत वाला काम है। इसके सांचे बनाते हैं, इसके फर्मे मिट्टी का पहले बनता है, उसमें सांचों में ये हम छाप के ऊपर से पीतल डालते हैं, तब जाके ये सुरमेदानी तैयार होती है। उसके बाद इसकी पॉलिश वगैरह होती है, घोटकी जे इलाइक़े डेरकी में गुज़रियल एक सदी का बेहतरीन डिज़ाइन में तैयार थियल सुरमेदानी के माण्हू यादगार तोहफ़े तौर अंदरे ऐं ॿाहिरि मुल्क मोकिलींदा आहिनि। जेकॾहिं हुकूमती इदारा ऐं कारोबारी माण्हू थोरो ध्यानु ॾियनि त सुरमेदानी केतिरनि माण्हुनि लाइ रोज़गार जो ज़रियो हुजण सां गॾु मुल्क जी अहम ख़ुसूसियत बि बणिजी सघिजे थी। कैमरामैन ज़ुबैर अली सां गॾु आऊं आहियां अली रज़ा सुमरो AK सिंध न्यूज़ डेरकी।